डुकार खे मुंहुं ॾींदड़ सिंध ते इर्सा जो वधीक हिकु वार। सिंध खे पाणी मुआहदे तहत ख़रीफ़ लाइ पाणी ॾियण बदिरां 43 सैकड़ो घटि पाणी ॾियण जो नादरी फ़ैसिलो करे छॾियो। इर्सा जी सलाहकारी कमेटी में सिंध जे मेंबर्स जो फ़ैसिले ख़िलाफ़ सख़्त एहतजाज। टे रुख़ी फार्मूले तहत पाणी विर्छ खे गैर मुनसफ़ाणो करार ॾेई छॾियो। सिंध जे आपाशी सेक्रेटरी ज़रीफ खेड़ो चयो आहे त बर्फ़बारीअ सां गॾु बरसातूं बि घटि पयूं आहिनि। आबादगार पाणी दस्तियाबी ॾिसी पोखी कनि। पंजाब हुकूमत तामीर हेठि तकरारी चोलिस्तान केनाल मां निकिरंदड़ शाखुनि ऐं वाहन ते बि कमु शुरू करे छॾियो। चोलिस्तान केनाल मां मरवत शाख ऐं हाकड़ो शाख कढण जो कमु तेज़ीअ सां जारी। KTN न्यूज़ जी टीम चोलिस्तान केनाल मां वधीक वाह कढण वारे हंधि पहुची वई। तकरारी केनालनि वारी रिथा जे पहिरें फेज़ में सिमालर चोलिस्तान रिथा ते अमल तेज़। चोलिस्तान केनाल ताईं हैवी मशीनरीअ जी रसाईअ लाइ नए रोड जो कमु बि तेज़ीअ सां हलंदड़। पहिरें फेज़ में चोलिस्तान केनाल सां गॾु उन मां निकिरंदड़ मेरोड शाख जी ड्रेग 120 किलोमीटर हूंदी। तकरारी केनालनि जे रिथा ते तेज़ीअ सां अमल सबबि माण्हुनि चोलिस्तान में ज़मीन बि लीज़ ते वठणु शुरू करे ॾिनी। सिंध में तकरारी केनालनि ख़िलाफ़ मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी। सकरण में SUP जे सदर ज़ैन शाह जी अॻवाणी में मोटरसाइकिल रैली। मिठी में क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो जी अॻवाणी में रैली। वॾे अंग में शहरनि जी शिरकत। ठटे में बि अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक पारां रैली कढी वई। जामशोर में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि ऐं क़ौम परस्त धुरिन जो क़ौमी शाहराह ते धरणो। मलीर ऐं दादू में वकीलनि जो एहतजाज। टंडो मोहम्मद खान में वापारनि ऐं सिविल सोसाइटी जो मुज़ाहिरो। किपरो में शहरनि जो पैदल मार्च। बिरियासिटी में आबादगारनि जो धरणो। जरवार में तकरारी केनालनि ख़िलाफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जो एहतजाज। मेहड़ में शागिर्द इत्तिहाद जी रैली। SUP सरबराह चोलिस्तान केनाल ख़िलाफ़ सिंध असेंबली जे ठहराउ खे अणपूरो करार ॾेई छॾियो। सिंध असेंबली मां केनाल रिथा रद्द करण जे मुतालबे वारो ठहराउ मंज़ूर कराइण जो मुतालबो। सकरण में रैली खे ख़िताब कंदे ज़ैन शाह चयो त सिंध में आपाशी पाणीअ जी खोट बाद पीअण जो पाणी बि ख़त्म थी रहियो आहे। हुकूमत सिंध वासियुनि खे बेवकूफ़ न बणाए। मिठीअ में रैली खे ख़िताब कंदे अयाज़ लतीफ़ पलीजो चयो त सिंध जी 7 करोड़ अवाम जी बका ऐं मुस्तक़बिल जो दारो मदार सिंधु दरिया ते आहे। सिंध जी अवाम जे सबर जो पैमानो ख़त्म थी रहियो आहे, पर पार्लियामेंट ऐं CCI सिंध जे पाणीअ खां लातालुक बणियल आहे। पाणी मौजूद ई नाहे त केनालनि लाइ पाणी किथां ईंदो। बिटे निज़ाम खे हलण न ॾिबो। केनालनि ख़िलाफ़ काल्ह पीपल्स पार्टी एहतजाज कयो। रोडनि ते बि हुआ। अव्हां घणनि माण्हुनि मथां FIR दाख़िल कई। छा केनालनि ख़िलाफ़ सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जो एहतजाज दहशतगर्दी आहे? तालीम पिराईंदड़ शागिर्दनि खे दहशतगर्द करार ॾेई अव्हां हथ सां बाग़ी बणाए रहिया आहियो। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जा शागिर्दनि ते दहशतगर्दी एक्ट तहत दाख़िल केस ते ॿुधणी दौरान रिमांस। SSP जामशोर ते कावड़ जो इज़हार। ईंदड़ ॿुधणीअ ते रिपोर्ट पेश करण जो हुकुम। अदालत चयो त पहिरियां पुलिस शागिर्दनि ते लठबाज़ी ऐं शेलिंग कई, जंहिं बाद शागिर्दनि जो रद्द अमल आयो। असल दहशतगर्द आज़ाद घुमी रहिया आहिनि। अव्हां शागिर्दनि खे दहशतगर्द करार ॾेई बाग़ी बणाए रहिया आहियो। पुलिस जिन शागिर्दनि ते दहशतगर्दीअ जी FIR दाख़िल कई, छा वाकई उहे दहशतगर्द आहिनि? दहशतगर्दी ऐं महांगाई बावजूद IMF सां मुआहिदो तइ थियण हुकूमती संजीदगी ज़ाहिर करे थो। चइनी सूबनि जी अवाम क़ुर्बानी ॾिनी आहे, तकलीफ़ बर्दाश्त कई आहे। क़ौम चैलेंजिस खे मुंहुं ॾिनो ऐं अवाम महांगाईअ जो बार बर्दाश्त कयो। वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त पघारदार तबिके खे बार बर्दाश्त करण ते सलाम पेश कयूं था। पूरी क़ौम हदफ़ हासिल करण लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं, ॾींहं राति महिनत कई ऐं हिकु टीम वर्क जे नतीजे में कामयाबी मिली। स्टाफ लेवल मुआहिदे जी कामयाबी में सूबनि जो बि अहम किरदारु रहियो। आर्मी चीफ जूं कोशिशूं बि साराह जोगियूं आहिनि। पाकिस्तान ऐं IMF विच में ॻाल्हियूं कामयाब। 1 अरब 30 करोड़ डॉलर जे कर्ज़ वारी किस्त लाइ स्टाफ लेवल मुआहिदो थी वियो।
हतमी मंजूरी IMF जो एग्जीक्यूटिव बोर्ड ॾींदो। IMF जारी कयल बयान में पाकिस्तान जी मुआशी सूरतहाल बहितर थियण जो एतिराफ़ कंदे चयो आहे त पाकिस्तान गुज़िरियल 18 महीननि दौरान मुआशी इस्तेहकाम ऐं एतमाद जी बहाली सुठी अॻुभराई कई आहे। नाणेवारी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब IMF सां मुआहिदो थियण बैदि चयो आहे त पाकिस्तान सुधारण वारो अमल जारी रखंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट इलेक्शन कमिश्नर ऐं मेंबर्स जी मुक़ररीअ में देर ख़िलाफ़ सदर ऐं वज़ीर आज़म खे नोटिस जारी करे छॾिया। जस्टिस मोहम्मद आज़म खान, अपोज़िशन लीडर उमर अयूब ऐं शिबली फराज़ जी दरख़्वास्त ते सदर आसिफ ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे नोटिस जारी कया। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर में खैरपुर मेडिकल कॉलेज जे लेक्चरर्स खे मैनेजमेंट कैडर में मुंतकिल करण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी। सेक्रेटरी सिहत जी जाइ ते डायरेक्टर जे पेश थियण ते अदालत पारां कावड़ जो इज़हार। सिहत वारे सेक्रेटरी रिहान इक़बाल बलोच जा गिरफ़्तारी वारंट जारी। अदालत चयो त गुज़िरियल ॿुधणीअ ते सेक्रेटरी सिहत खे तलब कयो हो किथे आहे। डायरेक्टर हेल्थ खे कंहिं सॾायो आहे। ईंदड़ ॿुधणीअ ते सेक्रेटरी सिहत पेश थी वज़ाहत ॾिए। सिंध में कॉन्स्टेबलरीज़ जूं भर्तियूं सिंध हाई कोर्ट में चैलेंज। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में दाख़िल दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त पेशावर सां तालुक़ रखंदड़ उम्मीदवार खे खैरपुर पुलिस में भर्ती कयो वियो। 80 खां 90% मार्क्स वारनि खे फेल ऐं 40 खां 50 मार्क्स खे पास करे मेरिट जी लताड़ कई वई आहे। ॿुधणी सुभाणे थींदी। घोटकी में 3 नींगर 3 ॾींहनि खां गुम। वारसन पारां अगवा जो शक ज़ाहिर। सैलून ते कमु कंदड़ नींगर वसीम मलिक जो 3 ॾींहनि खां पतो न पियो। वारसन नींगर जे अगवा जो शक ॾेखारींदे NC दाख़िल कराए छॾी। मीरपुर माथेलो जा रहवासी सगा भाइर नींगर असद ऐं दिलबर चाचड़ बि गुज़िरियल ॾींहं खां पुरस्रार तौर गुम। वारसन पुलिस खे इतला ॾिनो। ठारूशाह में बेहिसी जी इंतिहा। पीउ कैंसर में मुब्तला, धीउ जे इलाज लाइ मिलियल पैसा खणी फरार। अमर जो पाक किताब खणी एहतजाज। जमीला चन्ना जो चवणु आहे त कैंसर में मुब्तला धीउ जे इलाज लाइ मुख़्तलिफ़ माण्हुनि 60,000 रुपया ॾिना हुआ। इलाज लाइ मिलियल पैसा मुड़ुस गुलाम रसूल चन्ना खणी फरार थी वियो आहे। हाणे न्याणीअ जो इलाज किथां करायां। ऐं 5 मैचिस ते ॿधल T20 सीरीज़ जी आख़िरी मैच में पाकिस्तान खे न्यूज़ीलैंड हथां शिकस्त। किवीज़ सीरीज़ 1 जे मुक़ाबले में 4 मैचिस तां पंहिंजे नाले करे वरिती। आख़िरी T20 मैच में पाकिस्तान पहिरियां बैटिंग कंदे 128 रन्स ठाहियूं। किवीज़ टीम 129 रन्स जो हदफ़ 10 ओवर्स में 2 विकेट्स जे नुक़सान ते हासिल करे वरितो।